अमारे में क्रिसमस जो त्योहार वरी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। शहर जे मुख्य चर्चनि खे सिंगारे तक़रीबूं कोठायूं वयूं आहिनि। रोमियो कैथोलिक चर्च में आरिफ मसीह जी मेज़बानी हेठि, जॾहिं त कस्टिस ग्लोरियस चर्च जी तक़रीब शहबाज़ ऐं सजाद मसीह जी मेज़बानी हेठि थी आहे, जंहिंमें क्रिसमस जो केक काटियो वियो। ॿारड़नि टेबलोस पेश कया, पादरी पारां इबादत कई। क्रिसमस जे टी वण सजाए गीत ॻाया विया, जॾहिं त मसीह बिरादरी जे माण्हुनि आतिशबाज़ी करे क्रिसमस जी ख़ुशी जो इज़हार कयो। तक़रीबुनि में असिस्टेंट कमिश्नर समारोह संजय कुमार तुर्कियो, टाउन जे वाइस चेयरमैन नेवल राय माशूरी, पीपी अॻवान सैयद ज़ुल्फ़कार अली शाह जे फर्ज़ंद फरमान शाह, सीनियर सहाफ़ी सुरेश माली, सुल्तान ख़ासखेली समेत ॿियनि शिरकत करे मसीह बिरादरी खे क्रिसमस जूं वाधायूं पेश कयूं। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। के आने से 600 साल पहले देना प्यारे भले खुदा, आज कलाम के वसीला से प्यारे भले खुदा हमारी जिंदगी में प्यारे भले खुदा जगह फैलाए। यीशु